घोटकी पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां आम चूंडुनि में मुबैना धांधले ख़िलाफ़ इंसाफ हाउस घोटकी खां मेन चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले घोटकी जे सदर डॉक्टर ग़ुलाम रज़ा चन्ना कई। रैली में मुजीबुर रहमान मरनास तालके सदर नदीम अहमद संगड़, यासिर अली मलक, ज़ीशान अरबी, अब्दुल कयूम गदाणी, आफाकोलाजी, आमिर सियाल, चौधरी ताहिर समेत समेत कारकुननि शिरकत कई। इन मौके ते रैली खे ख़िताब कंदे पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले घोटकी जे सदर डॉक्टर ग़ुलाम रज़ा चन्ना ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान जी अवाम PTI जे बानी इमरान ख़ान जे विजन ग़ुलामी न मंज़ूरी ते मुकमल एतमाद जो इज़हार कंदे 8 फरवरी ते समूरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई तहरीक इंसाफ खे साफ़ ऐं शफ़ाफ मैंडेट ॾिनो, पर रिटर्निंग ऑफिसर ज़रिए असांजो मैंडेट खे चोरी करण जी कोशिश कई वई, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुन जो त आम चूंडुनि में अवाम पारां PTI खे ॾिनल मैंडेट खे ताक़तवर जे ज़ोर सां चोरी कयो वियो, जंहिंखे असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। हुन जो त घोटकी में बदअमनी पंहिंजी इंतहा ते पहुची चुकी आहे। शहर में हर रोज़ मुख़्तलिफ़ वाक़िया थी रहिया आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त फौरी तौर ते घोटकी शहर में अमन जी सूरतहाल बहितर करे SSP घोटकी खे हटाए सुठो ऑफिसर मुक़रर कयो वञे। का एहतजाजी ये जुलूस है, ये वाज़ेह पैगाम है मैंडेट चोरों के खिलाफ। उनको हम बताना चाहते हैं कि आपने जो है हुकूमत मैंडेट चोरी हमारा PTI का करके जो बनाने जा रहे हैं, हम इसको कबूल नहीं करेंगे। हमें अपना मैंडेट वापस दिया जाए। हमने भारी अक्सरियत से जीता था और ये कभी भी हम बर्दाश्त नहीं करेंगे कि हमारा मैंडेट किसी और को देके कोई और हुकूमत बनाए। कि में जेका धांधली थी आहे उन खे असां क़बूल नथा कयूं ऐं उन सां गॾोगॾु मां SP के भी वारन कयां थो। घोटकी में अमन अमान जो वॾो बहरान आहे। तव्हां छा था कयो? तव्हां सिर्फ़ु वेही करे पंहिंजूं कमिशनां मोकिलण में पूरा आहियो, जॾहिं त पूरा तव्हांजा थाणा विकामजी चुका आहिनि। त पोइ जेकॾहिं थाणा विकामबा त पोइ अमन अमान काॾों थींदो? लिहाज़ा घोटकी जे अमन अमान ते असां IG खे चऊं था त महिरबानी करे हिन पंहिंजे पालतू SP खे तूं कढ, बहितर तुंहिंजे लाइ बि इन में आहे। जेकॾहिं SP खे न कढियो वियो त पोइ IG साहब तुंहिंजे ख़िलाफ़ बि धरना लॻंदा, तोखे बि बर्दाश्त न कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।